लिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुशरा क़ालू सलामा क़ाल सलामुन फ़मा लबिसा अन जाअ बिइज्लिन हनीज़ फलम्मा रअा अयदियहुम ला तसिलु इलैहि नकिरहुम व औजस मिनहुम खीफ़ा क़ालू ला तख़फ़ इन्ना उरसिलना इला क़ौमि लूत वम्राअतुहु क़ाइमतुन फ़ज़हिकत फबश्शरनाहा बिइस्हाक़ व मिन वराए इस्हाक़ याक़ूब क़ालत या वैलता अअलिदु व अना अजूज़ुम व हाज़ा बाली शैख़ा इन्न हाज़ा लशैउन अजीब क़ालू अतअजबीन मिन अम्रिल्लाह रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत इन्नहु हमीदुम मजीद सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। केतरी जमात वेठा हो, रसूल सोने जा आशिक हो, बुलंद आवाज़ सां ॾाढा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा भाइरो, अज़ीज़ो, दोस्तो, बुजुर्गो, सिजल थे खां वठी कुरान पाक पढ़जी रहियो आहे, रहमत वसी रही आहे मालिकनि जो। कुरान मजीद नसीब थींदो आहे बख़्त वारनि खे। तव्हां चवंदो जन वटि कारखाना, बंगला, कारियूं, पेजारा, उहे बख़्त वारा न। इहा दौलत, इहे कारखाना, इहे सोन चांदी जो मिट्टी थी वेंदा। आहे उहो कुरान मजीद आहे जंहिंखे मिलियो चओ सभु कुझु मिलियो। सॼो जहान त टही पवंदो पर कुरान जे हरफ खे बि लोॾो न ईंदो।
आहे ई दुनिया में क़ुरान जंहिंजे टेक ते बीठो आ चओ सॼो जहान कयो हिन जी ज़ियारत त तव्हां जूं अखियूं ठरी पयूं। अल्हम्दुलिल्लाह कयो दीदा हींअर सीधो हिन खे चिंबड़ी पओ तॾहिं फरमाई वा तसिमू बिहबुलिल्लाहि जमीआ थकिजी पिया हो सुभान अल्लाह त चओ ॾाढा नबी पिया सम्झाइनि सहाबा खे हेॾे मारे तक शागिर्द सहाबा त उस्ताद अरबी मोहम्मद करीम मुरीद सहाबी त मुर्शिद अरबी मोहम्मद करीम मारे कंडे सम्झाइनि पिया त हीअ रसी अथव हिन रसीअ जे मथे से वारो पासो अल्लाह ताला जे कुदरत जे हथ में आ हेठों पासो मुंहिंजे उम्मत खे ॾिनई हाणे हिन खे चिंबड़णु तव्हांजो कमु आहे सट सां जन्नत में पुॼाइण रब जो कमु आहे। वातसिमू बिहबुलिल्लाहि जमीआ अॼु त मिठियूं तव्हां क़ुरान जूं ॿुधाए जॾहिं तूं मरे हे सभु छॾे वञनी क़ुरान क़बर में शाम करे अची बीह रहे ॾाढा चओ सुभान अल्लाह आहे ई दुनिया में क़ुरान हे माखीअ खां मिठो आहे ॿुधो हिन इलाइक़े वारो पाड़े ओड़े वारो मुंहिंजे नबीअ सोहणे मके जे जबलनि में क़ुरान पढ़ियो आहे मिठे मदीने में चओ क़ुरान पढ़ियो आहे असां नबी साईं जा नौकरूं असांखे बि खपे त ॾींहुं बि क़ुरान पढ़ूं त राति बि क़ुरान पढ़ूं हीअ शइ जेका तोखे रब सां मिलाइण आई आहे छोकिरा वे हिन खे सुञाण हे रत जा दरिया पार करे आयो आहे बदर जो मैदान खून सां ॻाढ़ो आहे ऊद जो मैदान खून सां ॻाढ़ो आहे करबला जो मैदान खून सां ॻाढ़ो आहे पर उहो क़ुरान जंहिंजी उस्मान गनी तिलावत पियो करे उहो बि चओ खून सां ॻाढ़ो लॻो पियो आहे सलाम आहे उन्हनि जवाननि खे सिर ॾिनऊं जानियूं कुर्बान कयूं बच्चा कुर्बान कयूं वतन कुर्बान कयूं पर चओ क़ुरान मजीद जी दामन न छॾियूं ॾाढनि त चओ सुभान अल्लाह इश्क रखो ॿिनि शयुनि सां हिकु क़ुरान सां ॿियो हुज़ूर सां बस पोइ तुंहिंजी जाइ आहे जन्नत हेरे हेरे कंडे क़ुरान शफ़ाअत कई त बि तुंहिंजी जाइ जन्नत मोहम्मद मुस्तफ़ा शफ़ाअत कई त बि तुंहिंजी जाइ जन्नत मज़ूरी कर क़ुरान जी ग़ुलामी कर आमना जे लाल जी जेको चोॾीअ जे चंड खां बि चओ सुहिणो आहे वज़ुहा थकिजी पिया हो अॼु त मिठो क़ुरान ॿुधाए आओ ख़ुदा जन ते राज़ी थी जीअरनि ते त रहमत थी वसई क़ुरान जे करे जो मरी वेलनि ते बि रहमत थी वसे वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरवा ॾाढो चओ सुभान अल्लाह हुजूर जे चेहरे जी तारीफ़ क़ुरान में कंद ॾे माॾे जुल्फनि जी तारीफ़ क़ुरान में
जन नबीअ खे ॾिठो उन्हनि खां पुछजांइ, जन न ॾिठो उन्हनि खे कहिड़ी ख़बर। मारे त कंडे सदको अञा मां हुज़ूर जे नाले तो जॾहिं नबी मको छॾे मदीने ॾे आया आहिनि, हिकिड़ो सहाबी आहे, घर जा टपड़ गॾु कया अथई, ॾंढ सामान जी ॿधी अथई, माॾे कंडे उहो ॾाचीअ ते रखियईं, मको छॾे मदीने ॾे थो अचे। काफ़रनि अॻु ॾिनुसि, काॾे थो वञे, कंहिं ओॾे थो वञा जाते अरबी मोहम्मद थो रहे। सब चओ ॾाढा सुभान अल्लाह। काफ़रनि तलवारूं कढियूं, हेॾे कंडे मारे सहाबीअ बि तलवार कढी। चओ नबी बहादुर आहे त चओ ग़ुलाम बि बहादुर आहे। काॾे थो वञे, चई ओॾे थो वञा, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अॼु त मिठो क़ुरान ॿुधाए त अंदरि ठरई, कल्ब तो कटु लही, ईमान ताज़ो थी वञई, दुनिया बि सुहिणी अथई, आख़िरत बि सुहिणी। ओॾे थो वञा जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। काॾे थो वञे, कंहिं ओॾे थो वञा जंहिंखे ख़तम नबूवत जो ताज पारायो अथई। पढ़ां क़ुरान। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। अल्लाह इहा आयत मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे रोज़े अतार जे गुंबद खज़रा वारी दीवार ते लिखी वई आहे। वञो ॾिसी आ नबीअ जो रोज़ो त तुंहिंजा ॾुख लहनि। जो इंशाअल्लाह वेंदासीं, चओ सदको अञा हाजिम अथऊं, के मके में नी पुॻा त के मदीने। मुल्क इहो आहे न, हिते छा आहे? चए थो मर्दनि मां मोहम्मद कंहिंजो अबो न आहे, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, ख़ातमुन नबिय्यीन। ॾाढो चओ सुभान अल्लाह। ओॾे वेंदुसि, हेॾे कंडे माॾे हिननि तलवारां कढियूं, काफ़रनि हीअं तलवारां। सहाबीअ बि तलवार कढी, लड़ंदो त लड़ंदो मां। लफ़्ज़ त ॿुध, अबा वेहो छोकिरा छा आहे? लड़ंदो त लड़ंदो मां, पर हुज़ूर ॾे ज़रूर वेंदुसि। ये आशिक़ ये आ ना, तोखे न ॾाढ़ी वणे, न पटको, न निमाज़, न क़ुरान, न ज़िक्र, न तौहीद। लहू क़बर में त ख़बर पवई, अरे रसूल जा आशिक़ उहे आ। पेट खे पत्थर बधऊं, मुस्तफ़ा जी ग़ुलामी न छॾियऊं, वतन छॾियऊं, हुज़ूर जी ग़ुलामी न छॾियऊं। बच्चा तेल जे कड़ाहनि में पिया उछलाइनि, चवनि पिया बच्चा क़ुर्बान कंदासीं, नबीअ जी ग़ुलामी न छॾींदासीं। घर वेठे क़ुरान मिलियो थी क़दर न आहे, लहू क़बर में त ख़बर पवई न। अल्लाह सहाबी हक़ल ॾिनी, हॾो भरे काफ़र पोइते थी बीठा। चवनिस्ता अर्ज़ा कहिड़ो? जंहिंजे को ॾाचीअ ते माल थी, इहो असांखे ॾे। अकेलो अरबी मोहम्मद करीम ॾे वञ। इते सहाबी खिली थो चवे, इहो सौदो सस्तो आ, माल ॾींदुमि, हुज़ूर ॾे ज़रूर वेंदुमि। ॾाढनि त चओ सुभान अल्लाह। इहे आशिक़। काफ़रनि खे चई, हे माल खणो, रस्तो खाली क्यों? अल्लाह हे मारे मारे त सहाबी अहिड़ो अमल कयो, एॾो रब खे वणियो जो क़ुरान में तारीफ़ कई। वल्लज़ीना आमनू वहाजरू
वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइका हुमुल मुमिनूना हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। यो थी कुरान। उहे शख्स जन ईमान रहंदो हिजरत कई ऐं जिहाद कयो माला जे राह में जन जाय ॾिनी मदद कई उहे पक्का सच्चा मोमिनन। उन्हनि जे लाइ मां वटि ॿ इनाम आहिनि। साईं उहे कहिड़ा इनाम आहिनि? रब थो क़ुरान में चए हिकु माफ़ी ॾींदो मान, ॿियो जन्नत ॾींदो मान। असांखे ॿ शयूं खपनि, हिकु माफ़ी ॿियो जन्नत। लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। सुभान अल्लाह त क्यों ॾाढियां। ये ॿ शयूं खपनि, माफ़ी भी रब वटि थी, जन्नत भी रब वटि थी। गंडे माॾे 4 ॾींहं हयाती कुधन कमन में पंहिंजी हयाती विञाए छॾियई। ये रसूल जा आशिक़ इहे हा। अञा वो सहाबी मदीने पुॻो ई नाहे। रब जिब्रील खे मोकिलियो, वाह जो आशिक़ परवाना थी वतन छॾियूं थो अचई, माल कुर्बान कयूं थो अचई, तुझे मोहब्बत में तोड़े थो अचई। उते पुॻो आ। हुज़ूर हिकिड़े सहाबीअ खे चयो, हिन खे जगह मूं हिसो ॾे, चई ॾिनो मांसि। ॿिए खे चई माल मूं हिसो ॾे, चई ॾिनो मांसि। ॾाढो चओ सुभान अल्लाह। जन जी तारीफ़ क़ुरान करे चओ उहे तारीफ़ जे लाइक़ु आहिनि। चओ त सही ॾाढियां त ॻाल्हि। क़यामत तक उन्हनि जी तारीफ़ हलंदी। छो न कुरान रहे न चओ तारीफ़ रहे। मुस्तफा जे गुलामन की तारीफ कई कुरान में, वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। नंबर अव्वल मिलियो आ मुहाजिरन के जन हिजरत कई। सुभान अल्लाह त चओ ॾाढियां। वतन भी कुर्बान इहे जवान हा। सदको ञामा मुहाजिरन तो। मुहाजिरन में हिजरत करण वारन में हुजूर सां गॾु अव्वल नंबर में हिजरत करण वारो अबू बकर सिद्दीक़ थी। पढ़ा कुरान। सदको ञामा सिद्दीक़ जे नाले तो। सानी यसनईन इज़ हुमा फिल गार। थकिजी पिया हो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। उहो सिद्दीक़ जेको हुजूर सां हिजरत में गॾु, गार में गॾु, चओ अॼु मज़ार में गॾु। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतार जे 11 जे मथां हिकिड़ी दीवार आ, उन ते ही आयत लिखी पई आ, उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा। अॼु त नबीअ जे गुलामन जो शान ॿुधायूं वञा त अंदर डर ई न। रब थो चवे सोने नबीअ खे, ओ मुंहिंजा दिलबर नबी, अनवर नबी, सरवर नबी, सभिनी नबियनि जा पगदार नबी, ओ आमना जा लाल। अल्लाह थो चए त मुंहिंजा पैगंबर तुझे गुलामन जे मां दिलनि जो इम्तिहान वरितो आ, इहे इम्तिहान में पास थी वई।
उलाइकहुमुल मुमिनून हक्का। हेर मारे तक दुनिया अलाए छा छा थी चए, पर अदा तुझो अकुल अलाए काॾे हुआ। अरे बिश्त रब जो आ, जंहिंखे वणेसि ॾे, हुन खां पुछा वारो आहे। तूं थो चए हे बि जन्नत में न वेंदो, हे बि जन्नत में न वेंदो, ग़लति थो ॻाल्हाए। बिश्त मुंहिंजो आ, जंहिंखे मां ॾियां। हेरे कंदे मां ॾे। नूह नबीअ जी ज़ाल, लूत नबीअ जी ज़ाल, नबियनि जूं ज़ालां बाहि ॾे थियूं वञनी। फिरौन काफ़र जी ज़ाल चओ जन्नत ॾे थी वञे। बिश्त कंहिंजो आ, जंहिंखे ॾे, मर्ज़ी जो मालिक आ। हो ॿाहिरि छो थियूं वञनि? नबियनि सां बि सचूं न हूं, रब सां बि सचूं न हूं, ॿाहिरि थियूं वञनि। फिरौन काफ़र जी ज़ाल चओ रब सां बि सची ही त मूसा नबीअ सां बि सची। बिश्त को मुफ्त में मिलंदो न। बंगला छॾियईं, महलात छॾियईं, नौकरियाणियूं छॾियईं, सोन जी ज़ेवरात छॾियईं, चई सभु कुझु छॾींदसि, इन कलमे खे न छॾींदसि। हेरे हेरे मारे त तकजाए। आहे माई, आहे औरत, ज़ाल फिरौन जी आ। इहे लफ़्ज़ थी चए सभु कुझु छॾींदसि। मूसा ते जेको कलमो पढ़ियो आ, इन्हीअ खे न छॾींदसि। जेको मूसा जो रब आ, उहो मुंहिंजो बि रब आ। माई थी मारियूं वञई, तूं काथे आहीं? मुशरिका हिक हिक जे दर ते किचन में गारा कयूं वेठो आहीं। हया कर, उन्हीअ खे सुञाण जे मां जे पेट में 3 अंधारनि में सुहिणी तस्वीर ठाही थी। हया नथो अचई। जनाज़े जी नमाज़ था पढ़ूं, हेरे तक जनाज़ो अॻियां रखियो आहे, सजदो नथा कयूं, नथा कयूं, नथा कयूं। वरी 5 फुट ज़मीन में लाहे, वरी मथों मिटी विधीसे। हाणे वरी किचन में हुन जे आॾो गारा कयूं बीठो आहे। अकुल काॾे वियो थी? अकुल काॾे वियो थी? सजदो उन्हीअ जो कर जेको सजदे जे लाइक़ु आहे। तोखां थो पुछां, फिरौन जी ज़ाल फिरौन खे रब करे मञो कि न रब खे रब करे मञी? ॾाढा था ॻाल्हाए। फिरौन सजदा पियो माण्हुनि जा कर, माण्हुनि खे चई मुंहिंजो सजदो कयो। अन रब्बुकुमुल आला, मूसा वारो रब नंढो अथव, मां अञा वॾो आहियां। ज़ाल थी जहिड़े मग़ज़ ख़राब थी, तो खाइण जो मोहताज, तोखे पीअण पाणीअ जी ज़रूरत, मानीअ जी ज़रूरत, लश्कर जी ज़रूरत, हवा जी ज़रूरत, हर पासे जी तोखे ज़रूरत आहे। तूं मोहताज आहीं। जेको मूसा जो रब मुंहिंजो रब आहे, उहो बेनियाज़ आहे। तौहीद थो छॾे, अञा किनो थींदे। यादि रख, हे क़ुरान मुंहिंजे हथनि में आहे। तोखां थो पुछां, असांजे नबीअ खां मथे मख़लूक में को आहे? नथा ॻाल्हायो। आहे न? हेरे कंदे मारे पोइ जे सजदा कराए हा त हुज़ूर पंहिंजा कराए हा। नबीअ चयो मां पंहिंजा सजदा कराइण न आयो आहियां, अल्लाह जे इबादत जो तरीक़ो तव्हांखे ॾसण आयो आहियां। तोखे खपे आज़ादी, पोइ कबर तोड़े चई थो बाहि थिए त बाहि थिए, पर आज़ाद हुजां। हया कर। अल्लाह ताबुदू इल्लल्लाह, शाबस आहे हिन जवान खे मुंहं ते तारीफ़ नथो कयां। अरे मुआ बि हिन खे दुआयूं कंदा हूंदा, जेको अॼु क़ुरान जी रहमत जो मींहुं थो वसे। हे जेके आलम आया थी, हे क़ुरान ॿुधाइण आया थी, हुज़ूर जो फरमान तोखे ॿुधाइण आया आहिनि। अल्लाह ताबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिन्हु
नज़ीर व बशीर। न क्यों इबादत मगर सवाए अल्लाह जे। मोहम्मद करीम पंहिंजी इबादत कराइण न आयो आहियां, अल्लाह जे इबादत जो तरीक़ो तव्हांखे ॾसण आयो आहियां। मां उन जे तरफ़ां ड्रेजारींदड़ बणिजी आयो आहियां। अॼु बि तूं वञ नबीअ जे रोज़े ते, हेॾे मारे तक हुज़ूर जे रोज़े ॾे मुंहुं करे तोखे दुआ घुरण बि न ॾींदा। हा चवंदई काबे ॾे मुंहुं करे दुआ घुर, छो त मोहम्मद मुस्तफ़ा पाण रब खां करियो आहे। अक़ीदो पंहिंजो साफ़ कर, अमल तॾहिं थी कम वारा, मुशरिक न थी। वला तदउ मिन दूनिल्लाह मा ला यनफउक वला यज़ुर्रुक फ़इन फ़अल्त फ़इन्नक इज़म मिनज़्ज़ालिमीन। अल्लाह जी वर्मा जेके माखों सहाबन के था सॾनि, हे नफ़ो ॾींदा नुक़सान खां बचाईंदा, इहे ज़ालिमनि जे टोले में हलिया विया। नफ़े नुक़सान जो मालिक मां अल्लाह आहे। अचो मोटी अल्लाह जे दर ते। शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, केतिरी त जमात आई आहे। अल्लाह ये तुंहिंजा फज़ल, ये तुंहिंजा फज़ल थिया आहिनि। जाॾे तकियूं था अख ड्रेग माण्हू, इहा हिन जी बरकत थी आहे। सुभान अल्लाह त चओ। के पोड़ा, के ग़रीब, के अमीर, अल्लाह के नंढड़ा ॿार हेॾे हेॾे मारे त तके, गाॾियूं करे, किरावा करे, हा मंज़िलूं करे, अॼु उते पुॻा आहिनि जिथे वॾो फुरो रहमत जो मींहुं थो। ॾाढो चओ सुभान अल्लाह। शेख सादी रहमतुल्लाह अलैह किताब में लिखियो आहे, हिकिड़ो शख्स आहे रोज़ानो रोज़ इबादत थो करे रात जो, पर मस्जिद में काथे? मस्जिद में। अन्नल मसाजिद लिल्लाह, मस्जिदूं अल्लाह जे सजदे जूं जायूं आहिनि। इबादत थो करे, के मतलब जिक्र थो करे, तकमाडे या अय्युहल्लज़ीना आमनु ज़ुकुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। अचे वठो जवान झुमाइण वारो, मां त कुराड़ो। अल्लाह अॼु त मिठो क़ुरान ॿुधायां, ए ईमान वारो घणे में घणो मूंखे यादि कयो। हो राति जो इबादत पियो करे, के महिल ज़िक्र पियो करे, के महिल क़ुरान पियो पढ़े। फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान। के महिल क़ुरान पियो पढ़े, के महिल दुरूद थो पढ़े, के महिल तहज्जुद थो पढ़े। मारे करनी जाए अधरात थी मस्जिद जे मेहराब मो आवाज आयस, बाना तुझे सड के कबूल न कंदासे, हेड़े कंदे न कंदासे। वरी ॿी रात साॻी इबादत कई, साॻो आवाज। टी रात साॻी इबादत कई, साॻो आवाज। इते शागिर्द थो चए उस्ताद उथी त हलूं, उथी त हलूं। शागिर्द खे चई चुप, चरियो त न आहे, मां हिकु त न आहियां हुनखे किरोड़े सॾण वारा आहिनि। मां हिकु त न आहियां हुनखे किरोड़े सॾण वारा आहिनि। हा हा मूंखे ॾस त सयूं, हिन दरवाज़े खां सवाइ ॿियो दरवाज़ो आहे? चईं ॿियो दर कोन्हे। कंहिंजे ॿियो दरवाज़ो कोन्हे त हिन दरवाज़े खे न छॾींदोमांसि। सॾु क़बूल करे तोड़े न करे दरवाज़ो न छॾींदोमांसि। हो मुंहिंजो रब आहे, मां हुनजो बानो आहियां। ॾाढो चओ सुभान अल्लाह। चौथी रात थी, साॻी इबादत कई। अधरात जो मेहराब मां आवाज आयसि, बाना तुझे सॾ खे कबूल कयोसे।
यो कहिड़ो ॿुधण वारो बाना आज़माया आहीं पियो इम्तिहान में पास थी वए हाणे तू मुंहिंजो आहीं मां तुंहिंजो आहियां जेकी घुर त मां अल्लाह हुजां 86 साल जी उम्र में 90 साल जी उम्र में ॿोढ़प में हज़रत खलील रब खां पियो दुआ घुरे रब हबली मिन सालिहीन मारे कंडे नबी कंहिंखां था घुरनि नथा ॻाल्हायो निंड अथव दुआ घुरां छॾियां तव्हांजी जिंदू अल्लाह जंहिं दुआ में ॿुधजा नूर शाह भिट वारा पहिरियों नालो रब जो आहे उहा दुआ जो मंज़िल मक़सूद ताईं पुॼंदी आहे हा ॿोढ़प में तो दुआ घुरे रब हबली मिन सालिहीन बच्चो ॾे पर सालियो ॾे सालियो ॾे जो दुआ कबूल थियस हेर मारे मारे तक अरे तूं 11 रातियूं जॾहिं मुजावर खे पटका लाहे रखे इलाज करे त बि कम न थई इन हथ मुबारक मथे कया दुआ कबूल थी वई ॾाढो जो सुभान अल्लाह त मां जान छॾियां मौलाना 12 जो मेहमान आ हजरत मौलाना असदुल्ला साहब 12 जो असां त घर जाऊं दुआ जो घुरी हजरत खलील दुआ कबूल थी 3 ॻाल्हियूं की दुआ में 3 हिकु पुट ॾे ॿियो सालियो ॾे टियों मुफ्त में ॾे जेके रब वटि शइ मिलंदई मुफ्त मिलंदई माण्हुनि वटि बहा अल्लाह वटि मुफ्त आहे अखियूं मुफ्त कन मुफ्त हथ मुफ्त पुट मुफ्त न्याणियूं मुफ्त पाणी त मुंहिंजो था पियो मां थो पीआरियां बहाई कोन्हे वअंज़ल मिन समाई माआ पानी भी मां थो पीआरियां मेवा भी मां थो खारायां हाणे साईं बिड़ खणी आ खजंजा खारका छुहारा ये सुकन बुंडन में मिठाण विझण वारो कहिड़ो फअखरज बिही मिन समरात सुभान अल्लाह तक क्यों केर थो मेवा खारावई खीर केर थो पीआरई माखियूं केर थो खारावई बंगुलनि जो मालिक कंहिं कयो थी सिहत कंहिं ॾिनी थी अस्पताल मां त चक्कर ॾेई आ दोस्त पियो चए बिस्तरो नथो मिले इएं मरीज़ पियो आ शुक्र कर उन जो एहसान थियो थी जे हिन नूर शाह जे मैदान ते हिन मुकाम में आणे उन कुरान जो ॿुधण नसीब कयो थी जंहिंजी मज़ूरी मौलाना गुलाम मुस्तफा साहब तव्हांखे न ॾींदो साईं बेर वारा मज़ूरी न ॾींदा मौलाना जोगी साहब मज़ूरी न ॾींदो साईं अब्दुल कयूम साहब जन मज़ूरी न ॾींदा जे कुरान मजीद जे ॿुधण जी मज़ूरी तोखे रब पाण ॾींदो कुरान मजीद जी मज़ूरी रब वटि छा आहे चओ जन्नत सुभान अल्लाह त चओ ॾाढा जन्नत उहा जन्नत जाते पुॼण सां ॾुख ई लही वञनी वलिमन ख़ाफ मकाम रब्बी जन्नतान फबअय्यि आला रब्बिकुमा तुकल्लिबान बिस्तू उन्हनि जे लाइ जो जेके रब खां ॾिना ॾाढनि चओ सुभान अल्लाह बिस्तू उन्हनि जो आहे जेके रब खां ॾिना कमाए उहे विया अरे मारे तक जन हिन खे सुञातो अदा मौलाना आयो आहे इहो बि तव्हां ॾाढो बयानु कंदो
पर सभिनी जी इज्जत हिननि जे करे आहे। ओ हिन क़ुर ॾे ॾिस, हिन ॾे ॾिस त तुंहिंजा ॾुख लहनि। ॿुधो गौर सां क़ुर, सभु वेहो, हे माखीअ खां मिठो आहे क़ुर। खीर थो पीआरियांव, माखियूं थो खारायां, मेवा थो खारायां। हेरे तक जेका शइ रब वटों मिलंदई उहा मुफ़्त मिलंदई। शुक्र कर त पुट मुल सां नथा विकामजनि, न त अमीर वठी वञणी आहे। तूं पुट जे नाले कान सिके आ। हेरे तक माॾे अमीरनि खे पुट त छॾ, न्याणी नथो ॾे। ग़रीब खे दर्जन बच्चन जो ॾिनो अथई। माई थी चए रब मां बस कई, ॿिए कंहिंखे ॾे। अर्श वारो थो चए अञा ॾींदो मां। ॾाढा चओ सुभान अल्लाह। शुक्र कर, शुक्र कर जो अॼु उते आंदो अथई जिते रहमत वसे थी। अहिड़ो पखो घुलाए छॾियो अथई, न त पखा काथों पूरा थियंदा। मथों खुदाई पखो हले थो, रहमत वसे। जेका शइ हेरे तक जंहिं दुआ में पहिरियों नालो रब जो हूंदो, उहा दुआ मंज़िल मक़सूद ताईं पुॼंदी। हज़रत ख़लील दुआ घुरी पोढ़प में, रब हबली मिनस सालिहीन। सुभान अल्लाह कर ॾाढा आलम घणा थी विया आहिनि। बच्चो ॾे पर सालिह ॾे, दुआ क़बूल थी वई। पढ़ां क़ुर नथा ॻाल्हायो। जेके चओ था क़ुर पढ़ां त ॿई हथ त मथे खणो। उथी नारो हणो, उथी नारो हणो। हे स्टेट वारा निंड में आहिनि। अल्लाह मारे तक दुआ क़बूल थी वई। कुरान चए थो वलक़द जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुशरा कालू सलामा। अब ॻाल्हायो ना। हज़रत ख़लील ॾे मेहमान आया हुया, मलाक माण्हूअ जे सूरत में अचण सां सलाम ॾिनो। कहिड़ो दम दस्तगीर याली मदद न, अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। इहो थी सलाम। हुन सलाम जो जवाब ॾिनो। जवाब ॾई घर वियो। गाबो बीठो, हुनखे कुठई, बूटियूं भुञी तैयार करे अची अॻियां रखियई। हज़रत ख़लील उहो नबी आहे जंहिंसां दोस्ती बि रब पाण रखी आहे। पर ॿुध, दोस्ती त रखियईंसि, इहे पावर ख़लील हज़रत ख़लीलुल्लाह के कोन्हनि जो पाण खे औलाद ॾेई सघे। पढ़प में बि चओ रब खां थो घुरे। दुआ क़बूल थी वई। मलाइका आया, माण्हुनि जी सूरत में महिमान थी। हुननि सलाम ॾिनो, हिन जवाब ॾिनो, घर वियो। कुरान मजीद जे अंदर फरमाई काल सलाम फमा लबिस अन जा बिइज्लिन हनीज़। गाबो बीठो, हुनखे कुटई, अॻियों गोश्त अची रखी। हे न पिया खाइनि। ख़लील खे भउ थियो। फलम्मा रआ ऐदियहुम ला तसिलु इलैहि नकरहुम व औजस मिनहुम खीफा। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। हेरे तक ताम जो पियो जे अॻियों हथ ढिघो करे खणी वात में रखबो। हुननि हथ ढिघा न कया। ख़लील खे भउ थियो, पक मुंहिंजा दुश्मन हेॾो गाबो कुठो आहे, छो नथा खाइनि। इते मलाइकनि ॻाल्हायो कालू ला तख़फ इन्ना उरसिलना इला क़ौमि लूत।
भूत हेरे मारे तक जाए इतो हिकिड़ो मसइलो तौहीद जो तो निकिरे कंदी जाए जे खलील खे ख़बर हुजे हा ते माण्हू न आहिनि मलाइकनि त गाबो कोयो जो न अरे नबीअ खे ख़बर नथी पए त मुजावर खे ख़बर कीअं पवंदी ख़बर रखण वारो चओ हिकिड़ो ई आहे मलाइकनि खे ख़बर हुजे हा त हे गाबो कोण वियो आहे मना कनि था न को जाए न खाईंदा सही मलाइकनि खे बि ख़बर कान इहा ख़बर चओ हिकिड़े ख़ुदा खे हिते मलाइकनि ॻाल्हायो भउ न कर असां माण्हू न आहियूं मलाइक कीअं आया हो कि तूं पुट जे बारे में दुआ घुरी उहा क़बूल थी वई थी तोखे मुबारक ॾियण आया हेॾे लूत नबीअ जे क़ौम सां बि हिसाब करणो आहे ज़ाल भरिसां वेठी आहे छा पई चए कालत या वैलता अअलिद वाना जूज़ुम हाज़ा बाली शैखा ॻाल्हियूं न थी उहा जमात आहे जमीयत उलमा इस्लाम जंहिंखे ॿ शयूं बुखे में मिलियूं आहिनि हिकु अल्लाह जो क़ुर ॿियो नबीअ जो ॻाल्हियूं काॾे कनि घरवारी थी चए हेड़ो वयल हिन उमिरि में मूंखे पुटु कीअं थींदो छो त मुड़ुस जी ख़बर ज़ाल खे ज़ाल जी ख़बर मुड़ुस खे तूं त मथे खे डांबर हुयूं ॾाड़ीअ खे डांबर हुयूं नौजवान थो ॾेखारिजे वरी जे मथे खे हणूं त ॾाड़ी अची ॾाड़ीअ खे हणूं त मथो अचो कंधो अचो लिंग ॾकिनी था कोप नथो जले सघे कुराड़ लिकाए थो नौजवान हिकिड़े खे मां चयो तूं त दीनदार माण्हू आहीं ही छा थो करे हे डांबर मथे खे ॾाड़ीअ खे चया था ज़ाल पढ़ियो आहे 20 सालनि जी मां काॾे वञा मां जे इहे मेंदड़ियूं हणी वञी वेंदो मांसि पोइ मां त वणंदो मांसि कोन पोइ मां चयो असांखे कढी छॾियो अथऊं जहिड़ो थियो आहे अल्लाह ज़ाल थी चए कालत या वैलता अअलिद व अना जूज़ुम हाज़ा बाली शैखा हेड़ो वयलो हिन उमिरि में मूंखे पुटु कीअं थींदो इते मलाक था चवनि कालू अताजबीन मिन अमरिल्लाह रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत इन्नहु हमीदुम मजीद खलील जी घरवारी ताजुब न कर अल्लाह जे आॾो हुक्म जी देर आहे घुरियई हिकु पर ॾिनईंसि ॿ इस्माइल बि ॾिनईंसि इसहाक बि ॾिनई हाणे ख़ुशीअ में तो दुआ घुरे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माइल व इसहाक इन्न रब्बी लसमीउद दुआ ये तो रब तुझी तारीफ़ जो पोड़प में माते मेहरबानी कई मां हिकु घुरियो तो ॿ ॾिना इस्माइल बि इसहाक बि ताक़ीक़ मुंहिंजो रब उहो आहे जेको दुआउनि जो ॿुधंदो उहो हज़रत इस्माइल नंढड़े मां वॾो थियो आहे तक माॾे 5 मिंटनि में ख़तमु कंदुसि माॾे कंदे हे पंहिंजो जलसो आहे असांजो डुकांदो भरे नंढड़े मां वॾड़ो थियो आहे पुट खे थो चए मां ख़्वाब लधो आहे तोखे ज़बह करे वेठो आहियां फलम्मा बलग़ मा गुस्साया काल या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा थक जी पिया हो सुभान अल्लाह न था कयो ॿी ॻाल्हि ॿुधो नबियनि जा ख्वाब भी सच्चा हिकिड़ो बि ख्वाब लहे जे निंड में उडरां थे जाग जे थे त खटे ठो पियो तुंहिंजा असांजा ख्वाब त इहे आहिनि ख्वाब नबियनि जा सच्चा सुभान अल्लाह चओ ॾाढा
पुट ख्वाब लदो आ तोखे ज़बह करे वेठो आ तुझी कहिड़ी मर्ज़ी आ सदको अञा मां इस्माइल जे नाले तो पीउ खे छा पियो चए ईअं न चई जवान थिया घरवारी पढ़ण जा पुट कुलनि ते खणी घुमाया पोइ कुर्बान कर न न न न चए थो काल या अबत अलमा तो उमर सतजिदुनी इंशा अल्लाह रहमत वसे थी हज़ारनि में मलाक आसमान को लही ज़मीन ते क़ुरान ॿुधण आया ॿियो छा खपई अल्लाह मारे तक सतजिदुनी इंशा अल्लाह मिन साबिरीन सुभान अल्लाह कर त जान छॾिया हे पंहिंजो जलसो आहे सिजल ते खां वठी आया आहियूं साईं चयो साईं तव्हांजो जलसो आहे मुंहिंजो ॿाहिरियां कनि जंहिं महिल असांखे वारो ॾे न ॾे तोसां लेखो ई न आहे हेॾे तक समुंड माण्हुनि जो बणियो बीठो आहे इहे सभु हिन करे आया पुट चयो अब्बा जंहिं ॻाल्हि जो हुकुम मिलियो थी देर न कर हे लफ़्ज़ ॿुधाए माड़े कंडे रब घुरियो त मागे सब्र वारनि मौलांदी घर वठी आयुसि अमर सां ॻाल्हि न कजांइ और तुंहिंजी दिल नरम थींदी आहे हाजरा जीव जल्दी करे हिनखे तड़फ लेल करा सुरमा पारा सिंगारियूं सवारियूं वटियूं थो अचेसि काॾे चओ कुहण जे लाइ अबो चए कुहां पुट चए कुसां अर्श वारो थो चए मां वार खे बि लोॾो न ॾींदो मारे तक मर्ज़ी कंहिंजी थी हले नबियनि जी मर्ज़ी नथी हले रब जी थी मर्ज़ी हले अबो चए कुहां पुट चए कुसां हो थो चए वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह हकल ॿुध मां क़ुरान थो पढ़ां तव्हां ठड़ो था तंहिंजी माना तव्हांजे अंदर में ईमान आहे न क़ुरान यहूदीअ खे न वणंदो आहे नसारे खे न वणंदो आहे ॾेढ भील मारे खे न वणंदो आहे काफ़र खे क़ुरान न वणंदो आहे उन्हनि जो अंदर सड़ंदो आहे मुमिन जो अंदर चओ क़ुरान सां ठरंदो मां पढ़ां थो तव्हां ठरो था इंशा अल्लाह जो हिन क़ुरान जे करे जीअं हित गॾूं जन्नत में बि हथ हथ में ईंदो ईअं गॾु जाओ इंशाअल्लाह जाओ अल्लाह वटियूं थो अचेसि मीना ॾे कुहण जे लाइ अॻिले साल मां बेकार ते रब महिरबानी कई हज जी सआदत नसीब कई उते दोस्तनि मूंखे ॾेखारियो उहा हीअ जाइ थी मीना में जिते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट इस्माइल खे कुहण आयो हो इन मंज़र खे माण्हुनि त ॾिठो पिए मलाइकनि बि ॾिठो पिए रब जी ज़ात बि ॾिठो पिए अर्श ॾके थो जुम्बश में अबो थो कोई पुट खे अल्लाह दुआयूं घुरी वठो अथई हा हा अर्श वारो थो चए होॾे त कयो मलाइको हुकुम बि मां कयो त मां पुट एॾो प्यारो न अथसि जेॾो मां अल्लाह प्यारो आहियां रब नबी बणाईंदो ई उन्हनि खे आहे जन ते चओ रब जो एतमाद हूंदो आहे हे त उहो नबी आहे जंहिंसां दोस्ती बि पाण रखियईं वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला मिठो क़ुरान ॿुधाए जॾहिं मिना में वठी आयुसि कंद भरे लेटाई पटी अखियुनि ते ॿधई काती तिखी करे आयो टी वसियत थो करे हज़रत इस्माइल अब्बा जंहिंमहिल मूंखे कुहे हे मुंहिंजो रत सां भरियल पहिराण मुंहिंजे अम्मा हाजरा खे निशानी दी ॾियां अल्लाह अकबर हीअं जो काती हलाई हेकर काती हलाई न हली हीअं गर्दन में हथ विझी पटी अखियुनि ते ॿधी अथई ॿीहर न हली कातीअ खे थो चए हज़रत खलील जल्दी को देर छो थी करे नथी सुञाणे मां खलील आहियां काती थी चए सुञाणाए थी तूं खलील आहीं हो जलील
तुझो चयो न मनींदस उन्हीं साईं जो चयो मनींदम जेको तुझो भी साईं आ मुंहिंजो भी साईं आ वो मना तो करे इस्माइल जे वार के लोडो न दी जाए जो इन जे पुष्ट मां अरबी मोहम्मद पैदा कर जंहिंजे लाइ सॼो जहान जोड़ियो दम सुभान अल्लाह जो ॾाढा ॾिठो खलील काती नथी हले हेरे तक अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां दुंबो जन्नत में मोकिले हा इस्माइल के मलाकन के चई इन के परे करे बिहारियो हा ठका जो शुरू कराई चढ़ाट निकरी आ शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब इम्तिहान में पास कयो ये पट्टी जो खोले ॾिसे त दुंबो कुठो पियो आ इस्माइल खिले तो बाबे कावड़ मौकाती कई असां झलियोसेस वना दईना अय्या इब्राहिम कद सद्दक तरया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन खबरदार खलील इन के धक्को न जाए सही हुक्म भी कई माखे तो कुछ न मिलो के गणती न कर नेकन भलारन मोहसिनीन के एड़ी तरह बदलो दीनाऊं कुर्बानी भी कबूल कई माए इम्तिहान में भी पास क्यों माए बच्चों भी बचाए दिनों माए ख्वाब के भी सच्चो करे देखारियो शुक्र क्यों ये तो दुंबो आयो न त असां पुट काथे कुर्बान क्यों ये उन्हीं खणी मेहरबानी कई हुजूर कुर्बानी बिया कन मारे तक साहब आखिरी लफ्ज थी साहब हिकड़ो दुंबो कुठो हुजूर अब्बा बा ओ जे नबी जी सुन्नत ॾाढी नथी वणई हया कर नबी जमियो उम्मत याद मेराज ते थो वञे उम्मत याद ताराजी जे तौर ते उम्मत याद आब हौज कौसर ते उम्मत याद क़यामत ॾींहुं उम्मत याद कुर्बानी थो करे उम्मत याद साहब हिकड़ो दुंबो कुठो हुजूर अब्बा साहबन चयो सही तव्हां ब असां पाण फरमायो हाओ हिकड़ी मां पंहिंजी कुर्बानी कई ॿियो मुंहिंजा उम्मती मिस्कीन हूंदा गरीब हूंदा जन खे कुर्बानी करण जी ताक़त न हूंदी उन्हनि जो भाङो बि मां मोहम्मद कयूं थो वञान इहो नबी चयो असांखे हरीस मिलियो आहे अल्लाह करे हुजूर जो निंड में दीदार थी वञे वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।